सांगड़ मां वाक़े ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर ऐं ज़िलाई रिटर्निंग ऑफिसर डॉक्टर इमरान हसन ख्वाजा जी सदारत हेठि 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडुनि जे सिलसिले में इंतिहाई हसास क़रार ॾिनल पोलिंग स्टेशन ते CCTV कैमरा लॻाइण बाबति इजलास थियो, जंहिंमें SSP सांगड़ रिटायर कैप्टन सदाम हुसैन, ज़िलाई इलेक्शन कमिश्नर शाहनवाज़ बिरोही, समूरन रिटर्निंग ऑफिसरन, DSP, एक्सियन एजुकेशन वर्क्स, ज़िलाई एजुकेशन ऑफिसर, एक्सियन वापडा ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। उन मौक़े ते क्लोज सर्किट कैमरा CCTV लॻाइण लाइ टेक्निकल टीम सां ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर चयो त अवाम खे सिक्योरिटी फराहम करण लाइ इंतिहाई हसास क़रार ॾिनल 451 पोलिंग स्टेशन ते क्लोज सर्किट कैमरा लॻाए रहिया आहियूं, छाकाणि त अलाह न करे अगरि को अणवणंदड़ वाक़ियो पेश अचे त उन कैमरा जी मदद सां मुजरिमनि ताईं पहुची सघिजे। उन करे समूरनि पोलिंग स्टेशन ते कैमरा कंट्रोल करण लाइ बाक़ाइदे तरबियत याफ़्ता माण्हू मुक़ररु कया वञनि। SSP सांगड़ चयो त इंतिहाई हसास क़रार ॾिनल पोलिंग स्टेशन ते 6 अहलकार तैनात कया वेंदा ऐं इंशाअल्लाह सिक्योरिटी जा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि ऐं कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं जेके बि अंसर फ़साद कराइण जी कोशिश कंदा उन्हनि सां बि का रिआयत न कई वेंदी।